अस्सलाम वालेकुम। अॼु जी वीडियो में असां दोस्तनि खे ॿुधाईंदासीं सिंधी ज़बान में यूट्यूब चैनल ते रखियल तस्वीर कीअं चेंज कजे या नई तस्वीर कीअं रखिजे। अचो हलूं था यूट्यूब जी तरफ़ ॾे। सभ खां पहिरीं यूट्यूब खे ओपन करणो पवंदो। ओपन करण खां पोइ असांखे कुंड ते जेको आहे मुंहिंजो चैनल ठहियलु आहे इन में क्लिक करणो पवंदो। ऐं साइड ते कुंड ते तव्हां ॾिसी सघो था। तस्वीर मुंहिंजी लॻियल आहे, हिते क्लिक कयोसीं। इन खां बाद में यूअर चैनल में असांखे वञिणो पवंदो पहिरें में। हाणे असांखे एडिट चैनल में वञिणो पवंदो। पहिरीं साइड वारे में मथे मुंहिंजी तस्वीर जे हेठों जेको आहे इनखे क्लिक करणो पवंदो। असां क्लिक कयोसीं। हाणे हिन में मथे कैमरा जो निशान नज़र अचे पियो, उन ते क्लिक कंदो त तव्हां नई तस्वीर कढी बि रखी सघो था ऐं गैलरी मां या फ़ोन में रखियल तस्वीर उहा बि लॻाए सघो था। हाणे मां तव्हांखे हींअर चेंज करे ॾसींदुसि। टैग फ़ोटू ते असां क्लिक न कंदासीं। असां चॉइस फॉरम यूअर फ़ोटू ते क्लिक कंदासीं। जीअं गैलरी में रखियल फ़ोटू जेको बि हुजे उहो असां चैनल ते लॻाए सघूं। जीअं ॾिसो इहे मुंहिंजा रखियल आहिनि फ़ोटू। इहा तस्वीर मां क्लिक कई आहे। हाणे हिनखे थोरो सेटिंग कंदासीं। सेट करे पोइ असां हिनखे सेव कंदासीं। मथे सेव लिखियलु आहे उन ते क्लिक कंदासीं। मां सेव करे छॾियो आहे। हाणे थोरी लोडिंग करे पोइ इहो तस्वीर चेंज थी वेंदी। ॾिसो चेंज थी वई आहे। इन खां बाद में अगरि जेकॾहिं तव्हां पंहिंजे चैनल जो नालो चेंज करणु चाहियो था या नाले खे वधाइणु चाहियो था या खुटाइणु चाहियो था त बि हितां ई थी वेंदो। जीअं ॾिसो हे पेंसिल आहे, पेंसिल ते क्लिक करे जीअं ॾिसो हे मोबाइल लिखियलु आहे। मोबाइल जे अॻियां मां को बि नालो ॾेई सघां थो। जीअं मां ॾियां पियो आशिक़ नालो, तव्हां पाण ॾिसी सघो था। ASHIQ। मूंखे नालो चेंज न आहे करिणो। जेकॾहिं तव्हांखे करिणो आहे त पोइ ईअं करे को ओके कंदो त पोइ तव्हांजो नालो बि चेंज थी वेंदो। हे असांजी तस्वीर रखिजी वई आहे।